नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चुटियारी का खबर ॾींदा हलियूं त चुटियारियो जे बेबाक सहाफ़ी शहीद अली अकबर कीरियो जी टीं वरसी सादगी नमूने सां मल्हाई वई। इन मौके ते चुटियारियो मीडिया सेंटर न्यू प्रेस क्लब खिपरो ऐं शहीद अली अकबर यादगार कमेटी पारां सहाफ़ी मुमताज़ बोजदार लाला नईम कीरियो चौधरी मोहम्मद अली राजपूत सवाई मलमाली ऐं शहीद सहाफ़ी जे वालिद मोहतरम चाचा मोहम्मद उस्मान कीरियो जी अॻुवाणी हिकु वफ़द चुटियारियो जे तारीख़ी कब्रिस्तान मियां मुबीन कीरियो में शहीद जी आख़िरी आरामगाह ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई। सहाफ़िन हुकूमत खां मुतालबो कयो त शहीद सहाफ़ी जे मासूम ॿारड़े जी माली सहायता करे हिन जी तइलीम जो बंदोबस्तु कयो वञे।